साहिबान हिन जो वडो शान जै महीने में नाज़िल कयो रब रहमान उन महीने जो अल्लाह उत्तम कयो आ मान फरमायई महीनो अव्वल भी हुयो पर जड़े इन महीने में कुरान नाज़िल थे पयो कुरान नाज़िल थी पयो तो उन महीने जो अल्लाह इज्जत ऐं शरफ मान मथाओ कयो हा इन महीने में अल्लाह पंहिंजी इनायत फरमाई रोज़ा मुकर्रर करे छजा रोज़ा फर्ज़ बनाए छजा रब करीम फरमायो ओ मुझो बांधड़ो इन महीने के इज्जत दई छड़ी तमाम इज्जत मकान के मकीन जे करे मिलंदी आ कुरान जे करे महीने के इज्जत मिली वई आ मुझे महबूब पान गाल कया त जेको इन महीने में हिकड़ो नफिल पढ़ंदो फर्ज नमाज जो सवाब मिलंदो जेकने हिकड़ो फर्ज पढ़ंदो त 70 फर्जन जो सवाब मिलंदो से रमजान जेके इज्जत मिले थी कुरान जे करे मां तो चवा कारी हाफिज आलम के इज्जत भी मिले थी कुरान जे करे हिन पोतीअ के इज्जत मिले थी कुरान जे करे हिन रहल के इज्जत मिले थी कुरान जे करे जहि महीने में नाज़िल रब रहमान कयो महीनो शान मान वारो बणजी वयो सारन महीनन जो सरदार बणजी वयो आ रब सईन महीने में रोज़ा रमजान जा फर्ज कया फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून रब तो फरमा ईमान वारो ही तमाडे मोकलियो आ जै महीने में आयो आ उन महीने जी इज्जत मथाई थी वई आ पर रब फरमायो ईमान वारन जे लाए वरी रोज़ा फर्ज कया ओ 14 सदी जा इंसान रोज़न के चट्टी न समेजाए रोज़न के बार न समेजाए रब करीम केडे अंदाज से समझायो आ गधायो आ मोमिनन के फरमायो आ ओ मोमिनो तवा ते रोज़ा मा फर्ज कया ने सिर्फ चट्टी न समेजाए तवा का जेके भी अग में नबियन जो उम्मतों गुजरी वयो उनन ते भी मां अल्लाह रोज़ा फर्ज कया हा पर उनन ए रोज़न ए हिन रोज़न में ज़मीन आसमान जेडो फर्क आ रब्बे काबा जो कसम इन महीने जे अंदर जे करे को रोज़ा रमजान जा रखे दो पयो रोज़न रखन जे करे वात में बनास दे दी अल्लाह के मुश्किल बरखा वदीक पसंद दे दी ओ मुझा महबूब मोहम्मद करीम आजा रोज़न जी फजीलत बुधायो इमामुल अंबिया ही फरमायो रोज़ेदार सुबह जो सिहरी करे हां तिलावत करे नमाज पढ़े मलाइका इंतजार में द रोज़े जो बदलो शाल कहूं रोज़े जो अजर शाल कहूं साईं जन फरमाए रोज़ो सिहरी करे तो रोज़ो रखे तो इन अल्लाह जे बाने जे लाए समंदरन दरान जो मखलूक दुआ थी घुरे अल्लाह की खबर ही तो मुझा कुछ बाना एड़ा निभागा थींदा जेके जज़ा फज़ा कंदा वाए वेला कंदा खोड़ वरी एड़ा भी निभागा हुंदा जेका चवंदा मुलो रोज़न ते आछा के वरी चवंदा अन्न खुटो आछा खोड़ एड़ा नियत साफ रोज़ो नमाज माफ चखे चंड्रा सदाई हुसैनी हां हाय सोने हुसैन के त करबला जे सरजमीन ते रोज़ो आ सिर सुजदे में आ चौन सुभान अल्लाह सच्चो हुसैनी उहो आ जेको मुसीबत में सब्र करे ऐं नमाज जो पाबंद हुजे ये महीनो रमजान जो अचे तो रोज़ो भी चौन सुभान अल्लाह हैदरी गालाइन हुसैनी गालाइन सच्चा हुसैनी गासलेटी न कुट्टी वारा मजनू न रत जण वारा ये सहाबा रत जण वारा हा खुदा जो कसम पेट सा पत्थर बधी पो भी पैगंबर जे हुक्म ताबेदारी में लगा पया हा गाल याद आ त हिकवा मुहब्बत बिया इताअत मुहब्बत अबू जहल भी कई पर इताअत जो इनकार कई हाँ मुहब्बत सारा मक्के वारा कन पया चवन पया ओ मुहम्मद बिन अब्दुल्ला तू सादिकुल अमीना
ए सोना अब्दुल्लाह जा बचड़ा आमना जा लाल करे छॾई सफ़ा कमाल। सारा सरदार चिड़िया वेठा समूरन जे हथन में तरारा। अॼु अहिड़ो हजरे अस्वद वारो फ़ैसिलो कयो जो समूरन खे शरफ मिली वियो। हर हिकु ख़ुशि थी वापसि वियो। मां चवंदो आहियां राज विढ़ी पवे त सरदार फ़ैसला कनि, पर उन दौर ज़माने में जे सरदार विढ़िया बीठा आहिनि त उन वक़्त में मुहम्मद फ़ैसिलो पियो करे। ओ चाचा अबू लहब दे ख़बर जे दिल चाहे थी त हजरे अस्वद खे खणी मां बैतुल्लाह ॾे वञा फिट कयां। अबू जहल दे ख़बर भला जे मां फ़ैसिलो कयां क़बूल आ। अबू जहल चवे थो ए अब्दुल्लाह जा लाल आमिना जा बाल तोखे त मां सादिकुल अमीन जवानीअ में ई चयो हो। मुस्तफ़ा जी जॾहिं 25 साल उमिरि ही त अबू जहल इहो लक़ब ॾिनो हो, चयो मुहम्मद बिन अब्दुल्लाह सादिकुल अमीन आ। कीअं न तुंहिंजो फ़ैसिलो मञींदासूं। कहिड़ो फ़ैसिलो तो करणु चाहीं? जंहिंजे हक़ में तूं ॾे ठीकु आहे बसि। हाणे आका नबियनि जे सरदार हजरे अस्वद खे खणी चादर में आया। चओ न सुभान अल्लाह। ख़ुदा जो कसम आहे सभु राज़ी थी विया। सभिनि खे शरफ मिली वियो। हुल हुली वियो। अॻिते हली राज़ खुली पियो। पोइ अबू जहल भुली वियो। चाचो अबू लहब गुथो लफ़्ज़ ज़बान मां कढे पियो। अल्लाह बर्दाश्त न कयो। मुहब्बत एॾी आहे, मुहब्बत एॾी आहे। हिकु आहे मुहब्बत, ॿी आहे इताअत। मुहब्बत अबू लहब खां मथे ॿिए कंहिंजी थींदी ख़ुशीअ में पंहिंजी क़ीमती बाणीअ खे इनाम बि ॾे, आज़ाद बि करे। बाणीअ खे बि मौक़ो मिली वियो। अबू लहब अचे पियो। बानीअ अबू लहब खे चयो ओ अबू लहब मुबारक हुजई तुंहिंजो भाउ जेको नंढड़ो अब्दुल्लाह, हा हा नंढो नंढो तव्हां में हुयो, उहो फौत थी वियो हो न। उनजी घरवारी बीबी आमना खे रब हसीन जमील बचड़ो अता फरमायो आहे। पर वाह जे सुहिणो आहे, एॾो ख़ुशि थी करे अञा मुहम्मद खे उन ॾिठो ई नाहे। उते जो उते चवे थो तोखे मां कहिड़ी ख़ुशख़बरी, कहिड़ो तोखे इनाम, केड़ी तोखे मुबारक जा, तू आजाद आ। चओ न सुभान अल्लाह। मोहब्बत एलिया पर इताअत है सब मामलो थी। मोहब्बत खां पोइ इताअत छड़ी मोहब्बत भी ठली कम न ॾींदी। ठली मोहब्बत भी कम में न ईंदी। छड़ो चो असां पैगंबर सां मोहब्बत कयूं था ऐं लभे हिकिड़ो टको भी कोन। दावा में न थींदो, इताअत में सब कुछ थींदो। तोड़े जे बिलाल मुस्तफ़ा जे खिदमत में ईंदो, पोइ जे घुमे फर्श ते आवाज़ अर्श ते, अर्श मना मथे जन्नत में। चओ न सुभान अल्लाह। हाय मां पंहिंजी ॻाल्हि थी अचां। अचेव थो महीनो रमज़ान जो। कहिड़ो महीनो? रमज़ान जो महीनो। साईं रमज़ान जो महीनो छा है जे इन में रोज़ो फर्ज़ आहे। साईं इन जो मक़ाम मर्तबो रब साईं फरमायो मुंहिंजो बानड़ो इन महीने के इज्जत कुरान जे करे ॾिनी आहे। फरमायई शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। साईं जन फरमायो ओ दुनिया जो इंसान, अॼु मां तव्हांखे ॿुधायां रमज़ान जो शान। रब पाण क़ुरान में कयो आहे बयान। हा रमज़ान में रब पंहिंजो मुक़द्दस नाज़िल कयो क़ुरान। महीने खे इज़त मिली वई, शरफ मिली वियो। हिकिड़ो नफ़िल जेकॾहिं ईमानदार पढ़े थो फर्ज़ जो सवाब, हिकिड़ो फर्ज़ पढ़े थो त 70 फर्ज़नि जो सवाब। इन महीने में रब करीम चयो
आ कुरान में ज़िक्र अची वियो आ जॾहिं रोज़ो फर्ज़ थी पियो आ अल्लाह ईमानदारनि सां ॻाल्हाईंदो पियो आ फरमायईं या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून रब तो फरमाई ईमानदारो इन महीने में मां अल्लाह तवाजे मता रोजा फर्ज कया ने रब अगते समझाईंदे बुधाईंदे हाथ दिल जाए दींदे फरमायो ओ मुझो बांधड़ो ईमानदारो चट्टी न समेजो हा मता इहो सोचींदा हो तो अग्या उम्मती आजाद होया रब तो फरमा आजाद कोन होया उन्हनि ते भी मां अल्लाह रोजा फर्ज कया पर मुहम्मद करीम जे करे न उम्मत दे रोज़न में भी आसानी थी पई आ ऐं रोज़ेदार जी इज्जत मताई बणजी वई आ नबियन जे सरदार रोज़े जी फज़ीलत भी बुधाई आ जॾहिं रोज़ेदार सिरी करे नियत करे तिलावत पियो करे त मलाइक तिलावत जो सवाब लिखन पया हा जे करे नफिल पढ़े पियो त फर्ज़ जो सवाब लिखन पया जे फर्ज़ पढ़े पियो त 70 फर्ज़न जो सवाब लिखन पया हाणे न सेरी करे ये अमल पियो करे मलाइक इंतजार में हन मेहनत मजदूरी मजदूर के आखिर में मिलदी आ मलाइक इंतजार ता कंदा बाने रोज़ो रखियो आ नियत रोज़े जी कया खाइण पीअण बंद करे छजे हलाल शयूं पयूं त नथो खाए अल्लाह जे अमर में बीठो आ हाणे मलाइक इंतजार कंदा त छा इनके अजर जाऊं सवाब जाऊं छा इन जे लाए लिखूं ओ फजर खां वठी करे 5 नमाज़ुनि जो टाइम ईंदो थो वञे ज़ुहर भी पढ़ियाई असर भी पढ़ियाई मथों असर खां बाद में मगरिब जो टाइम वेझो आ हाणे हुकुम मिलंदो पियो आ मगरिब जो टाइम थींदो पियो आ मुझे महबूब मुस्तफा पाण चयो आ हाणे सब हलाल तय्यब रिज़्क़ अॻियों पियो आ पर अमर नाहे त खाए जेस ताईं आर्डर न अचे जेस ताईं वक्त पूरो न थे बानो सब शय के ॾिसे दो पियो अल्लाहु अकबर कबीरा रब तो फरमाए फरिश्तो जो खबर मौला सुबह खां वठी करे हा हा इंतजार में आ तुझे हुक्म जी पाबंदी कंदो पियो आ मौला सब हलाल रिज़्क़ अॻियों पियो आ पर हथ न विझंदो पियो आ मलाइको हाणे बानो जेकी दुआ घुरंदो मां अल्लाह कबूल कंदो मास हाओ सिहरी कयाई इफ्तारी ते अची वयो हाणे इफ्तारी करे पियो मलाइक पुछन था मौला छा लिखऊं हदीस पाक जे अंदर अचे तो नबियन जे सरदार फरमायो इन रोज़ेदार जे लाए अल्लाह मलाइकन के दो चवे मलाइको ॿिया सब बाने जा अमल तव्हां लिखिया हा नफिल पढ़े त फर्ज़ लिखियो फर्ज़ पढ़े त 70 फर्ज़न जो सवाब लिखियो हाणे रोज़े जो मामलो छॾे जोसि अस्सौमुली व अना अजज़ी बिही बाने रोज़ो मुझे करे रखियो आयो एड़ो मख्फी अमल बाने मां रब जे विच में मामलो आ छॾे जोसि ओ जेस ताईं क़यामत कायम थींदी त मां अल्लाह पंहिंजे बाने ईमानदार खे रोज़े जो बदलो पाण ॾींदुसि ॿी हदीस पाक जे अंदर अचे थो अस्सौमु ली व अना अजज़ा बिह रब पाण रोज़े जो बदलो थींदो क़यामत जे जॾहिं बानो ईंदो रब जे साम्हूं थींदो इहो ई रोज़ो बाने जे लाइ सिफारिशी थी बणिजी ईंदो नबियनि जे सरदार पाण चयो आहे ॿ शयूं क़यामत जे ॾिहाड़े दुखे टाइम ते सिफारिशी थींदा जाते अबो बेज़ार अम्मा बेज़ार मिट माइट हिक ॿिए खां बेज़ार मुड़ुस घरवारी खां बेज़ार पर नबी भी पंहिंजे उम्मतुनि खां बेज़ार सभु नबियनि खे पंहिंजी लॻल हूंदी साईं जन फरमा मूंखे पंहिंजे उम्मत जी लॻल हूंदी पर मां रब खे चवंदुमि या रब नफ़्सी या रब नफ़्सी हर नबी चवंदो रब असांजी पार थी पर पैगंबर चवंदो रब मुझे उम्मत जी पार थी या रब उम्मती या रब उम्मती
या रब उम्मती, मौला मुझे उम्मत जी पार थी, मौला हिसाब किताब में आसानी कजाए। अञा पैगंबर इए चवंदो रहंदो, साईं जन फरमाए मुझा उम्मती धिकजी अल्लाह जे अदालत में ईंदा, हिसाब किताब जन जे लाइ पेश थींदा। नबियन जी भी पेश थींदी, या ईसा इब्न मरियम अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह। कुरान में रब बयान करे छॾियो आहे त नबियन रसूलन खां बि पुछाणो थींदो। ईसा नबीअ खां अल्लाह पुछंदो पियो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾकी वेंदो, पघर पसीनो वही वेंदो। रब कुरान में ज़िक्र कयो, अल्लाह ईसा नबीअ खां पुछा करे पियो, ओ बिरोही साहिबान, आयल मेहमान, क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं साईं जन फरमाए मुंहिंजे उम्मत खां पुछाणो थींदो, हिकिड़ा उहे मुंहिंजा उम्मती हूंदा जन दुनिया जे अंदरि रोज़ा रखिया ऐं क़ुरान ॿुधऊं पढ़ियाऊं, इन्हनि जी सिफारिश रोज़ा करे बीहंदा, मक़सद रब जो क़ुरान पहुची वेंदो। नबियनि जे सरदार चई छॾियो आहे, अस्सियाम वल क़ुरान यशफ़िआन लिल अब्द यौमल क़ियामा, यक़ूलु अस्सियाम ऐ रब्बि मनातुहु त्ताम वशफ़्फ़िनी फी, वयक़ूलुल क़ुरान मनातुहु नौम बिल्लैल वशफ़्फ़िनी फी। साईं जन फरमाए रमज़ान जा रोज़ा अल्लाह जी अदालत में रब के चवंदा, मौला ही त उहो हुयो जंहिं एतिराम कयो, सारो ॾिहाड़ो पाबंद रहियो, बुख उञ ते रहियो, पंहिंजी जान ते कंट्रोल करे पियो। रब तुंहिंजे अमर खां अॻे हा बिख न वधाए, मौला असां सिफारिश जी आया आहियूं। रमज़ान जा रोज़ा सिफारिश करे बीहंदा, मक़सद रब जो क़ुरान पहुची वेंदो। रब जो क़ुरान चवंदो, वयक़ूलुल क़ुरान मनातुहु नौम बिल्लैल वशफ़्फ़िनी फी। साईं जन फरमाए क़ुरान चवंदो, मौला हे त उहो आहे जेको निंड्रा फिटाए मूंखे ॿुधण सिखण जे लाइ हाज़िर थींदो। रब इन सां लेखो न कर, रब मां इन जो सिफारिश जी आयो आहे। नबियनि जे सरदार फरमाए रमज़ान जा रोज़ा सिफारिश करे बीहंदा, मस क़ुरान जॾहिं सिफारिश कंदो रब खे रहम ईंदो। रब फरमाईंदो, तव्हां ॿई इन जा सिफारिश थी आया हो, हाणे वठी वञोसि जन्नत में, कहिड़ो कयांसि लेखो। ईअं अल्लाह जो फज़ल थींदो। तॾहिं भिटाई साहब चयो आहे, अदुल करी त आऊं न छुटां, फेरो कर फज़ल जो, बाने सां फज़ल थींदो। हा इहो फज़ल थींदो। ओ रमज़ान जो रोज़ो, ओ मुंहिंजा मुक़द्दस कलाम, हिन बाने जी सिफारिश तव्हां खणी आया हो, हाणे नथो कयांसि लेखो, वठी वञोसि जन्नत में। हाओ मुंहिंजा मौला, एॾी महिरबानी आहे, एॾी आसानी आहे। अचो अचो ओ रईस मोहम्मद मुराद जे ॻोठ वारो, दूर दराज ॻोठनि वाहण वस्तनि खां आयल महिमानो, क़ुरान खे चिंबड़ी पओ, पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ायो।